साईं ॻाल्हि कंदा आहिनि त हिकिड़ो बादशाह हूंदो हो। बादशाहनि जो त बादशाह धणी ताला पाण आहे, पर हू बि ज़माने जे हिकिड़े टुकड़े जो बादशाह हो। उन बादशाह जे बादशाही में शींहं ॿकरी गॾु पाणी पीअंदा हुआ। उन जे राज में शींहं ॿकरी गॾु पाणी पीअंदा हुआ। एॾो इंसाफ़ वारो बादशाह हूंदो हो। उन बादशाह खे औलाद थींदो कोन हो। बादशाह जी शादी खे घणा ई विरह गुज़री विया, लेकिन बादशाह खे औलाद न थियो। सो बादशाह इन ग़म में ॾाढो ग़मगीन रहंदो हो त मूंखे औलाद आहे कोन, मुंहिंजे मरण खां पोइ हिन रैयत जो अलाए छा थींदो। हेॾे सारे बादशाही जो अलाए छा थींदो। शायदि हेॾे सारे बादशाही खे काई कुता खाई वेंदा। बादशाह जिथे वेंदो तो सदाईं इहो परेशानी बादशाह जे गंढ में हूंदो हो। सो हिकु साल ख़ुदा जो ईअं थियो त बादशाह जे बादशाही में चोरियूं चकारियूं शुरू थियूं। बादशाह मजबूर थी पहरेदार बीहारे छॾिया, चौकीदार बीहारे छॾिया। हिकु राति ख़ुदा जो ईअं थियो जो उतां हिकु अला सिफ़त फ़क़ीर जो गुज़र थियो। राति जे वॻड़े में हिकु अला सिफ़त फ़क़ीर जो उन बादशाह जे शहर मां गुज़र थियो। बादशाह जे पहरेदारनि सम्झो त हीउ हिकु चोर आहे, सो हुनखे यकदमि पकिड़े बादशाह जे मालात में वठी विया। सुबुह थियो त बादशाह दरबार में आयो। सिपाहियुनि वञी बादशाह खे चयो, साईं राति पहरेदारनि हिकिड़ो चोर पकड़ियो आहे। बादशाह पुछियो त चोर किथे आहे? दरबारियुनि उन अला सिफ़त फ़क़ीर ॾांहुं इशारो कयो त साईं हिन खे असां राति पकड़ियोसीं। बादशाह त सम्झी वियो त हीउ हिकु चोर न आहे, सो हिकु अला सिफ़त फ़क़ीर आहे। उहे चवंदा आहिनि जेको सॼो ॾींहुं लोह कुटे तन खे कहिड़ी ख़बर सोन जी। सो बादशाह त उन महिल सम्झी वियो त हीउ हिकु अला सिफ़त फ़क़ीर आहे। सो फ़क़ीर खां पुछा करणु लॻो। चई फ़क़ीर ॾे त ख़बर, तूं मुंहिंजे बादशाही में राति जे वॻड़े में छा पियो करीं? फ़क़ीर चयो, साईं मां हिकु अला सिफ़त फ़क़ीर, पंहिंजो घर घाट आहे कोन। ॾींहुं हुजे राति सदाईं हिन सफ़र में हूंदा आहियूं, अलाह जे बाबति में, कॾहिं किथे त कॾहिं किथे। बराबरि मूं राति जे वॻड़े में तव्हांजे बादशाही खां गुज़र कई, सो तव्हांजे सिपाहियुनि बराबरि मूंखे पकड़ी आहे, लेकिन मां चोरियूं चकारियूं न कंदो आहियां। मां हिकु अला सिफ़त फ़क़ीर आहियां। बादशाह चयो, फ़क़ीर चऊं भला ॾे त ख़बर, तूं हिकु अला सिफ़त फ़क़ीर आहीं, सो हिसाब करे मूंखे ॿुधा त मुंहिंजे नसीब में औलाद लिखियलु आहे या न। फ़क़ीर हिसाब करे बादशाह खे चयो त बादशाह साईं तव्हांखे मुबारक हुजनि, तव्हांजे नसीब में 3 पुटड़ा लिखियलु आहिनि, 3 शहज़ादा तव्हांजे नसीब में लिखियलु आहिनि। सो बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। उन फ़क़ीर खे इनाम इकराम ॾेई रवानो कयईं। साईं किसो कोता बादशाह खे साल खां पोइ 2 पुटड़ा पैदा थिया। 2 सालनि खां पोइ बादशाह खे 2 पुटड़ा पैदा थिया। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। सो हुकूमत हलाईंदो रहियो। ख़ुदा जी कुदरत सां बादशाह खे 3 पुट बि ॼाओ, जेको 2 पुटनि खां वधीक सुहिणो हो। बादशाह तमामु ख़ुशि थियो ऐं पुट जी ख़ुशी में ख़ज़ाननि जा दर खोले छॾियईं। 3 पुट जी ख़ुशी में ख़ज़ाननि जा दर खोले छॾियईं। माण्हुनि एतिरो माल लुटियो जो मुल्क जा सभु ग़रीब अमीर थी विया। बादशाह एॾो सख़ी दिलि बादशाह हूंदो हो। आख़िर 40 ॾींहंनि जी ख़ुशी खां पोइ बादशाह शहज़ादे जी बख़्त ॾिसण लाइ नजूमनि खे घुरायो। पंहिंजे मुल्क जे सभिनि नजूमनि खे घुराईं। नजूमनि हिसाब करे बादशाह खे ॿुधायो त शहज़ादे जो बख़्त बाला आहे, मगर 9 वरनि जे उमिरि खां वठी सख़्तु तकलीफ़ूं ॾिसंदो ऐं माइटनि खां विछड़ी वेंदो। आख़िर जवानी में सुख ॾिसंदो ऐं वॾी बादशाही जो मालिक पिणु थींदो। बादशाह उहो अहवालु ॿुधी नजूमनि खे इनाम ॾेई रवानो कयईं। शहज़ादे जो नालो गुलमनीर रखियईं। 3 पुट जो नालो रखियईं गुलमनीर। उन जे निपाइण लाइ ख़ासि दायूं मुक़ररु थियूं, जन खेसि लाॾनि कोॾनि सां पई निपायो। जॾहिं 6 वरनि जो जमार जो थियो तॾहिं खेसि उस्ताद जे हवाले कयईं। थोरे वक़्त में शहज़ादो पढ़ी क़ाबिल थियो। शहज़ादो जॾहिं 9 वरनि जो जमार जो थियो तॾहिं बादशाह हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो। बादशाह गुज़ारे वियो। 3 शहज़ादा अञा नंढड़ा हुआ। तंहिं करे वॾे वज़ीर खे अची बेईमानी पैदा थी। तंहिं हिकदमि बादशाही ते कब्ज़ो करे 3 शहज़ादनि खे मुल्क निकाले ॾेई छॾियईं। बादशाह जे 3 शहज़ादनि खे मुल्क निकाले ॾेई छॾियईं।
टई शहज़ादा वज़ीर जे डप खां शहर छॾे फ़क़ीराणो वेस करे उथी हलिया। हलंदे हलंदे नेठि थकिजी पिया हिकिड़ो ॿड़ जो वणु ॾिसी उन जे हेठां वेही रहिया। बादशाही ॿार जन कॾहिं एॾी तकलीफ़ न सटी हुई न ॿुधी हुई। उन ॿड़ हेठि सुम्ही रहिया। जॾहिं निंड मां सुजाॻ थिया तॾहिं वॾे भाउ नंढनि खे चयो, अदा मूं ख़्वाबु लधो आहे जंहिंमें मां ॾिसां थो त मूंखे हिकु मिहार खीर जो वटो ऐं कणिक जी मानी मिली आहे, खाई ड्रव कयो अथमि। उन ते वॾे भाउ पंहिंजे विचेले भाउ खे चयईं त ॾे हाल वाला अदा तूं को ख़्वाबु लधो आहे या न। उन ते विचट चयो, हओ अदा मूं पिणु ख़्वाब में ॾिठो आहे त अलाह साईं मूंखे मच्छी मानी ॾियारी आहे। बाक़ी रहियो शहज़ादो गुल मुनीर, तंहिं खणी माट कई। तॾहिं भाइरनि चयुसि, अदा तूं बि ॿुधा त तूं को ख़्वाबु लधो आहे या न। उन ते गुल मुनीर चयो, मूं जेके ख़्वाब में ॾिठो आहे से जे अव्हां खे ॿुधाईंदुसि त कावड़िजी पवंदो, तंहिं करे उहा ॻाल्हि ई छॾे ॾियो। उन ते भाइरनि चयुसि, असीं तुंहिंजा दुश्मन थोरी आहियूं, जेकी ॾिठो अथई सो चई ॾे। तॾहिं गुल मुनीर चयो, अदा ख़्वाब में ॾिसां थो त अलाह साईं मूं ते ॾाढो राज़ी थियो आहे जो बादशाही मिली अथमि। 4 राणियूं परिणियूं आहियां, हिंदोरे में सुतो पियो आहियां। साॼे पासे हिकिड़े पलंग ते 2 राणियूं वेठियूं आहिनि ऐं खाॿे पासे ॿी पलंग ते ॿ राणियूं वेठियूं आहिनि। उन्हनि मां वारे वारे सां हर हिकु मुंहिंजे हिंदोरे खे लोॾे पई ऐं मुंहिंजे वात में पताशो पई विझे। भाइरनि गुल मुनीर जे वातां उहा ख़बर ॿुधी खेसि ॿ चमाटूं हणी चयो, अड़े चंडा अहिड़ो जो सिबागो हुजी हा त बाबे जी हेॾे सारे बादशाही खे न विञाई हा। गुल मुनीर खे ॾाढो ॾुख थियो ऐं ज़ारो कता रोअणु लॻो। थोरी देरि खां पोइ भाइरनि खेसि उथण लाइ हलण लाइ चयो, मगर हिन अॻिते हलण खां इनकार करे वेही रहियो, चई मां तव्हां सां गॾु न हलंदुसि। तॾहिं हुन जा भाइर खेसि उते छॾे अॻिते रवाना थिया। भाइरनि जे वञण खां पोइ गुल मुनीर उथी पंधि पियो। वरींदो अकलींदो हलंदे हलंदे सिजु लही वियुसि। सिजु लही वियुसि सो हिकिड़ो वणु ॾिसी उन जे हेठां राति जा 4 पहर गुज़ारण लाइ सुम्ही रहियो। ख़ुदा ताला जे कुदरत सां उन वण में हिकिड़ो देह रहंदो हो। तंहिं जो ॾिठो त अहिड़ो आदमज़ाद वण हेठि सुतो पियो आहे, सो संदसि वात पाणी पाणी थियणु लॻो। उन खे खाइण जो ख़्याल सां हेठि लही आयो। जॾहिं गुल मुनीर ते नज़र पियसि तॾहिं हिन जी सुहिणी सूरत ऐं नंढे वही ॾिसी मथसि रहम अची वियो। सो खाइण जो ख़्यालु लाइ खेसि निंड जी हालत में खणी हिकिड़े शहर खां थोरो परबरो छॾे वेंदो रहियो। गुल मुनीर जॾहिं निंड मां सुजाॻ थियो तॾहिं छा ॾिसे त कंहिं शहर जे ॿाहिरां पियो आहियां। ॾाढो हैरान थियो, परेशान थियो, पर धणी जो राज़ सम्झी उतां उथी शहर ॾांहुं रुख कयईं। शहज़ादे खे बुख अची तपायो, सी ॿी वाह न ॾिसी हिकिड़े मस्जिद में वञी वेही रहियो। माण्हुनि मुसाफ़िर सम्झी खाधो आणे ॾिनसि, सो खाई आराम कयईं। मस्जिद जो मुला गुल मुनीर जे सुहिणे सूरत ॾिसी हैरान थी वियो। खाइणसि अहवालु पुछियईं। गुल मुनीर खेसि ॿुधायो त मुसाफ़िर आहियां, बुख करे मस्जिद में लंघी आयुसि, घड़ी पहर आराम करे अॻिते रवानो थींदुसि। मुला खे गुल मुनीर जो गुफ़्तू बि वणी, तंहिं करे खेसि चयईं त मूंखे औलाद कोन्हे, जे तूं मूं वटि रहंदे त तोखे पंहिंजे ॿचनि वांगुरु ख़ुशि रखंदुसि। गुल मुनीर बि ख़्यालु कयो त किथे पियो रुलंदुसि ऐं धिका खाईंदुसि। जॾहिं ख़ुदा खे नवाज़णो हूंदो त इते ई ॾींदो। पोइ मुला जी ॻाल्हि क़बूल करे उते मस्जिद में रहणु लॻो। साईं किसो कोता उन मुला वटि जेके ॿार पढ़ंदा हुआ तन में बादशाह जी धीउ ऐं वज़ीर जो पुटु बि हुआ। मुला गुल मुनीर खे ख़लीफ़ो करे खणी मस्जिद में विहारियो। जेतोणीकि गुल मुनीर हर इल्मु ऐं हुनर खां वाक़िफ़ हो, पर उते पाण खे अणपढ़ियल सॾाईं। शहज़ादे ऐं वज़ीरज़ादो हिक ॿिए ते अहिड़ा आशिक़ हुआ जो हिक ॿिए खां घड़ी बि जुदा न थींदा हुआ, एॾा हिक ॿिए ते आशिक़ हुआ। शहज़ादी जॾहिं पढ़ी क़ाबिल थी तॾहिं संदसि मालात मां निकिरणु बंदि थियो। फ़क़ति जुमे जे ॾींहुं दौड़ करण जे बहाने में उन मुला वटि ईंदी हुई, जिते परे खां वज़ीरज़ादे खे ॾिसी दिलि ख़ुशि कंदी हुई, छाकाणि त बादशाही हुकुम मूजिबि संदसि ॻाल्हाइणु ॿोलाइणु बंदि हो। जॾहिं हिननि खे घणा ॾींहं गुज़री विया, पाण में ॻाल्हाइणु ॿोलाइणु न थियनि, तॾहिं शहज़ादी छा कयो जो गुल मुनीर खे अणपढ़ियल सम्झी खेसि हिकिड़ो ख़त लिखी ॾिनई त वज़ीरज़ादे खे पहुचाए ॾे।
जंहिंमें लिखियलु हो त फलाणे राति फलाणे हंधि लोक लका जे सुम्हण खां पोइ अचिजांइ, हीउ मुल्क छॾे हलिया हलंदासूं, ॿियो सभु बंदोबस्तु आउं पाण कंदुसि। गुल मुनीर ख़त खणी वज़ीरज़ादे ॾे ॾियण लाइ हलियो। ओचितो ख़्यालु आयुसि ॾिसां त शहज़ादी ख़त में छा लिखियो आहे। सो हिकिड़े कुंड में बीह ख़त पढ़ी समूरो अहवालु मालूम करे चयईं त आउं वरी कहिड़ी ॻाल्हि में घटि आहियां। पोइ वज़ीरज़ादे खे ख़त ॾियण बदिरां पाण वेही उनजो जवाबु लिखी आणे शहज़ादी खे ॾिनई। शहज़ादी ख़त पढ़ी ॾाढी ख़ुशि थी पंहिंजे हिकिड़े हाल मार बानी सां सॼी हक़ीक़त करे खेसि तयारु थियण लाइ चयईं। अंजाम वारे राति ते बानी 2 भला घोड़ा ऐं 2 ख़र्ज़िनूं नाणे सां भरे शहर जे ॿाहिरां हिकिड़े वण हेठां अची बीठी। शहज़ादी बद राति जी लिकंदे लिकंदे उन वण वटि आई। ॾिठईं त बानी तयारु बीठी आहे, पर वज़ीरज़ादे जो को पतो कोन्हे। सो बानी खां पुछियईं। बानी जवाबु ॾिनसि त मूंखे पाण आई घणी देरि थी आहे, उहो अलाए छो न आयो। ऐं वज़ीरज़ादे खे त उन ॻाल्हि जी ख़बर ई कान हुई। तंहिं त पई निंड में फूकूं ॾिनूं होॾां ही ॿई ॼणूं शहज़ादी ऐं बानी हिन जे फ़िक्र में वण हेठि वेठियूं रहियूं। एतिरे में शहज़ादो गुल मुनीर बि ठही संभरी झुंड हणी अची उन मुक़रर वण वटि पहुतो। ऊंदाही हुजण सबबि गुल मुनीर जी शिकिल चङी तरह ॾिसण में नथी आयसि। शहज़ादी जे लेखे त ही वज़ीरज़ादो आहे, सो न कंहिं हुम न का कई तुम, टप ॾेई घोड़े ते चढ़ी वेठी। गुल मुनीर खे बि इशारो कयईं, जेको साणसि ॿियल घोड़े ते चढ़ी वेठो। बानी बि टप ॾेई चढ़ी ॿिए घोड़े ते, पोइ उथी पंधु पिया। सही किसो कोता। शहज़ादी गुल मुनीर खे वज़ीरज़ादो सम्झी हर हर भेरे भांकुर विझी ॻाल्हाइण लाइ चवे, पर उहो अहिड़ो कुछे जहिड़ो भित रुगो हूं हा कयो पंहिंजी जिंद छॾाईं। शहज़ादी जे लेखे ही वज़ीरज़ादो आहे, सो दिलि में त ॾाढी ख़ुशी। आख़िर सारी राति जी मुसाफ़िरी खां पोइ वञी ॿिए बादशाही में घिड़िया। हिननि सॼी राति सफ़र कई ऐं सुबुह वञी ॿिए बादशाही में घिड़िया, जिते खेनि सुबुह थी वियो। आराम करण जे ख़्याल सां घोड़नि तां लही पिया। उते शहज़ादी जान खणी ॾिसे मार लट वज़ीरज़ादो त अलाए किथे रहियो। ही त उहो मुल्ला वारो ख़लीफ़ो आहे कंजर। सो अंदर में कामी वई। गुल मुनीर खे पिठूं पराता ॾियण लॻी, चवण लॻी त हिकदमि घोड़नि खे पोइ ते वरा। ईअं चई बानी खे 2-3 लठ वाहे कढी। बानी बि डप विचां ॾकंदे चयो, साइण उन में मुंहिंजो त को बि ॾोह कान्हे। ख़बर न आहे त वज़ीरज़ादो कीअं रहिजी वियो। ही ख़लीफ़ो नसीब में लॻोसीं, हाणे पोइ ते हलिबो त बि ख़बर थींदासीं। छो त उहा ॻाल्हि सॼे बादशाही में हुली वई हूंदी त शहज़ादी भॼी वई आहे। हाणे चऊं ईअं आहे त जहिड़ो आहे तहिड़ो खणी क़बूल कर। शिकिल सूरत में त वज़ीरज़ादे खां बि ही सुहिणो आहे। उते गुल मुनीर शहज़ादी खे चयो, ए शहज़ादी तूं जे बादशाह ज़ादी आहीं, ताऊं बि बादशाह ज़ादो आहियां। मुंहिंजो नालो गुल मुनीर आहे। क़िस्मत अलाए कीअं खणी कशालनि में विधो आहे। हाणे लिखे जे खणी पाण खे मिलायो आहे त तूं क़ज़ा जे कम ते सबिर करणु घुरिजे। अलाह में उमेदु आहे त आउं तोसां बेवफ़ाई न कंदुसि ऐं तोखे पंहिंजे साह खां वधीक भाईंदुसि। ईअं चई गुल मुनीर पांद गिची में पाए परचाइण लॻुसि। पर शहज़ादी जी उहा पई वई त आउं हिते घड़ी बि कान रहंदुसि। मूंखे वज़ीरज़ादे खां सवाइ ॿियो को बि न खपे। तंहिं करे उते हली छॾियो, न त आउं पाण खे मारे छॾींदुसि। ईअं चई शहज़ादी वेही रोअण लॻी। बानी उहा हालत ॾिसी खेसि दिलदारी ॾेई परचायो। चई शहज़ादी ॾुधो खीर वरी थणनि ते कोन पवंदो। हीउ बि शहज़ादो आहे, वज़ीरज़ादे खां कंहिं बि हालत में घटि कान्हे। बाक़ी उहो ॾिसिजे त असांखे संभाले सघंदो या न, तंहिं लाइ संदसि परख वठी ॾिसिजे। जे अकुल वारो हूंदो त पंहिंजे लाइ हर तरह जो बंदोबस्तु कंदो। जे अकुल न हूंदुसि त वरी पाण ताईं पहुचंदो ई न ऐं पोइ पाण ई वज़ीरज़ादे खे ॻोल्हे लहंदोसीं। उन ते शहज़ादी जी दिलि ते कुझु आहत आयो ऐं बानी जी उहा ॻाल्हि क़बूल कई। सही किसो कोता। बानी छा कयो जो ख़र्ज़ीन मां हिकु लाल कढे गुल मुनीर खे ॾेई चयईं त शहर में वञी का रहण लाइ जात कर। उनमें ज़रूरत जूं सभु शयूं मौजूदु करे पोइ अचिजांइ त हली उते रहूं। गुल मुनीर लाल खणी शहर में वियो, जिते हिकिड़े सराफ़ खे लाल ॾेखारे उनजी क़ीमत पुछी। सराफ़ ॾिठो हीउ आहे छोकिरो, तंहिंखे कहिड़ी ख़बर अथई लाल जो मुल्ह छा हूंदो। सो चयईं त हीउ लाल पूरी आहे,
तंहिं करे एतिरी घणी क़ीमत कान लहे जो तोखे ॿुधायां, बाक़ी ही 200-300 रुपया खणी वञ। हुन ते गुल मुनीर चयुसि, ही लाल पूरी न आहे पर न रिहाए। अहिड़ी ॻाल्हि ते सिराफ ते ॿी त गुल मुनीर नेठि गुल मुनीर चयुसि, जे लाल पूरी थी त तुंहिंजी न रही थी। जेकॾहिं माल मिल्कियत अथई साम्हूं जी सिराफ उहा ॻाल्हि क़बूल कई। 2 शाहिद बि हारे लाल भञी ॾिठऊं त न री निकिती। हुन ते गुल मुनीर चयुसि, तूं पंहिंजे शर्त हाराई, हाणे तुंहिंजी सॼी मिल्कियत जो वारिस आऊं आहियां। सिराफ जे मुंहं जो पनो ई लही वियो। गुल मुनीर खे मथसि क्यास अची वियो। तॾहिं चयईं त चङो शर्त तो हाराई, पर मूंखे ॿियो कुझु बि न घुरिजे, फ़क़ति रहण लाइ हिकु आलीशान जाइ घुरिजे जंहिंमें शाणी क़िस्म जो सामान ऐं ज़रूरत जी हर शइ मौजूदु हुजे। सिराफ जी ख़ुदा ॿुधी जो थोरे मां जिंद छुटियसि। सो हाज़ुर हाज़ुर चई हिकिड़े आलीशान मालात में वठी आयुसि जंहिंमें ज़रूरत जी हर शइ मौजूदु करे चाबियूं हिन जे हवाले कई। गुल मुनीर सॼो बंदोबस्तु करे साॻे लाल खणी शहज़ादी जे बानी वटि पहुतो। बानी खे लाल हथ में ॾेई सारी ॻाल्हि ॿुधाई, कंहिं हलण लाइ चई। शहज़ादी पहिरियां त इनकार कयो, पर पोइ बानी जी मिंथन ऐं सम्झाइण ते अची उन जाइ में पहुती। बानी झटपट ताम तयारु कयो जो खाई आराम कयूं। अहिड़े तरह 2-3 ॾींहं गुज़री विया, मगर शहज़ादी गुल मुनीर सां न ॻाल्हायो, न ई ॾांस ॾिठईं। राति ॾींहुं वज़ीरज़ादे खे यादि करे वेठी थदड़ा शुकरा भरंदी रही। साईं किसो कोता उन शहर में रहंदे खेनि केतिरा ई ॾींहं गुज़री विया। हिननि खे उन बादशाह जे शहर में रहंदे केतिरा ई ॾींहं गुज़री विया। बानी खे गुल मुनीर जे हालत ॾिसी ॾाढो क्यास ईंदो हो जो वीचारो वेगाणो वेठो हूंदो। शहज़ादी खे घणी सम्झाई हुई, पर हू उहा वज़ीरज़ादे जे वीचार में वेठी हूंदी हुई। आख़िर हिकु ॾींहुं गुल मुनीर खे सम्झाई त खाधे खूब खुटी वेंदा आहिनि, तंहिं करे तूं हिन मुल्क जे बादशाह जे दरबार में वञ, मन कुझु को भलो भेणी थी पवे। गुल मुनीर उन महिल सही संभरी दरबार में वियो ऐं बादशाह जो सलाम कयईं। बादशाह हिननि जी सूंहुं ॾिसी बेअख्तियार थी खणसि अहवालु पुछियो। गुल मुनीर जी सूंहुं ॾिसी गुल मुनीर खां अहवालु पुछियईं। गुल मुनीर ॿुधायो, ताऊं सौदागर आहियां, मुंहिंजो को हिकिड़ो मुल्क न आहे जिते वापार जो सुठो लॻो, उते कुझु वक़्तु रहंदो आहियां। बादशाह खे गुल मुनीर जो गुफ़्तगू पसंदि आई। खेसि पंहिंजे दरबार में रोज़ानो हाज़ुर रहण लाइ चयईं। वञण महिल खेसि कुझु इनाम ॾेई क़ीमती पोशाक पाराए रवानो कयईं। उन खां पोइ गुल मुनीर रोज़ानो बादशाह जे दरबार में ईंदो हो। मोकिलण वक़्तु कुझु न कुझु इनाम वठी वेंदो हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह गुल मुनीर खे पुछियो, तोसां ॿियो को माण्हू आहे या अकेलो आहीं? गुल मुनीर विरहाणियो, मूं सां मुंहिंजी ज़ाल ऐं हिकु बानी आहे। ईअं चई बादशाह खां मोकिलाए पंहिंजे घर आयो। अची बानी सां सॼी हक़ीक़त करे खणसि सलाह वरितईं। बानी चयुसि, तूं को बि उल्को न कर, भली रोज़ानो बादशाह वटि हाज़ुरी भरंदो रह, ऐं शहज़ादी खे पाणी मञाईंदुसि। पोइ गुल मुनीर रोज़ सुबुह जो दरबार हलियो वेंदो, जितां राति जो मोटी अची पंहिंजे मुंहुं वेठी सुम्ही रहंदो हो। हिकु ॾींहुं बादशाह पंहिंजे बानी खे हुकुम ॾिनो त अॼु खां वठी रोज़ सुबुह जो गुल मुनीर जे जाइ ते वञी गुल ऐं पान ॾेई ईंदी कर। बानी हुकुम जी बंदी सा ॿिए ॾींहुं गुल मुनीर जे जाइ ते पान ऐं गुल खणी वई। उन ज़माने में वॾनि माण्हुनि ऐं बादशाहनि वटि उहो रवाजु हूंदो हो त जेको बानी पान ऐं गुल खणी ईंदी हुई, तंहिंखां पान ऐं गुल वठी उन जे एवज़ उन थाल भरे ॾींदा हुआ। सो जॾहिं बानी शहज़ादी वटि गुल ऐं पान खणी आई, तॾहिं शहज़ादी उन जे वठण खां इनकार कयो। न ई वरी को बानी खे उन सां थाल भरे ॾिनई। बानी ॾाढी हैरान थी। अहिड़ी तरह जॾहिं केतिरा ई ॾींहं गुज़री विया, तॾहिं बानी वञी वज़ीर खे ॿुधायो त गुल मुनीर जे घरां न को पान थो वठे, न की गुल। संदसि ज़ाल जी सदाईं मुंहुं ते चढ़ियो पियो आहे। ॿियो त ठहियो, पर मूंसां कॾहिं गुल मुनीर सां ॻाल्हाईंदे बि न ॾिठो। मूंखे शक थो पवे त हीअ गुल मुनीर जी ज़ाल कान्हे, शायदि भॼाए वठी आयो। वज़ीर त अॻे गुल मुनीर ते सड़े वेठो जो बादशाह जो हिन ते घणो राज़ हो। खेसि गुमान हो त मथां कॾहिं खेसि वज़ीरी तां लाइ गुल मुनीर खे वज़ीर मुक़ररु न करे, तंहिंखे वजह मिली वियो। सो यकदमि बादशाह खे वञी चयईं त मूं ॿुधो आहे त गुल मुनीर जेका ज़ाल आंदी आहे सा संदसि निकाह बदी ज़ाल न आहे, पर किथां भॼायो आयो। बादशाह चयो त उहो कूड़ आहे, ईअं कोन हूंदो। हिकिड़े ते बादशाह ॿिए ते वज़ीर नेठि वज़ीर खे चयईं,
भला उन ॻाल्हि जी कहिड़ी रीति आज़माइत वठिजे। वज़ीर चयो त आज़मूदो वठणु सफ़ा सवलो आहे। तव्हीं कॾहिं ॾींहुं शाम जो मजलिस मां उथण वक़्तु गुल मुनीर मूंखे दावत ॾेई मालात में वठी हलिजो। पंहिंजी राणी खे सम्झाए छॾियो त पंहिंजे हथनि सां असांखे हंधि विछाए ॾे, हथु धुआरे मानी वग़ैरह तयारु करे पाण खाराए ऐं सारी राति असां सां वेही ॻाल्हियूं करे। पोइ सुबुह थियण ते सभु को पंहिंजे कम सां वञी लॻे। ॿी राति वरी आऊं तव्हांखे गुल मुनीर खे पंहिंजे घर वठी हलंदुसि ऐं मुंहिंजी ज़ाल पंहिंजे हथनि सां मानी टिकी खाराए पीआरींदी। टे ॾींहं जे गुल मुनीर जी पंहिंजी निकाह ॿधी ज़ाल हूंदी त असांखे बि दावत ॾींदो। संदसि ज़ाल असांजे ज़ालनि वांगुरु पंहिंजे हथनि सां मानी टिकी खाराईंदी, पर जेका पराए भॼाई आयो हूंदो त असांखे दावत ई न ॾींदो। बादशाह खे वज़ीर जी उहा ॻाल्हि पसंदि आई। दोस्तो, शहज़ादो गुल जी कहाणी जारी सारी आहे। हिन कहाणी जो पहिरियों हिसो तव्हां ॿुधी चुका आहियो। ॿियो पार्ट ॿुधण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे विज़िट कंदा। शहज़ादो गुल मुनीर जे नाले सां असांजे यूट्यूब चैनल ते अलॻि प्लेलिस्ट मौजूदु आहे। प्लेलिस्ट ते वञी हीअ कहाणी मुकमिल ॿुधी सघो था। दोस्तो, उमेद कंदो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तो, मिलंदासीं इन कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।